वैलेंटाइन डे जेको 14 फेबरवरी मोहबत जे नाले सां सॼी दुनिया में सुञातो वञे थो, पर हिन ॾींहं जे पोयां हिकु कहाणी लिकियल आहे जेका वक़्त जी धुंध में गुम थी वई ऐं पोइ हिकु रस्म बणिजी सॼी दुनिया ताईं पहुती। रोम जी पुराणी सल्तनत में जॾहिं मोहबत खे आज़ादी न हुई, तॾहिं हिकु पादरी सेनेट वैलेंटाइन नाले हिकु अमरा माण्हुनि जूं लिक में शादियूं कराईंदो हो, छाकाणि त बादशाह खे लॻंदो हो त शादीशुदा सिपाही जंग में कमज़ोर थी वञनि था। जॾहिं बादशाह खे हिन राज़ जी ख़बर पई त हिन वैलेंटाइन खे क़ैद में विधो, क़ैद खाने में वैलेंटाइन मोहबत जो पैगाम लिखंदो रहियो ऐं चयो वञे थो त हिन पंहिंजे आख़िरी ख़त में लिखियो हो, तुंहिंजो वैलेंटाइन। उहो ई लफ़्ज़ जेको सदियुनि खां पोइ मोहबत जी अलामत बणिजी वियो। वक़्तु गुज़रंदो वियो ऐं वैलेंटाइन डे सिर्फ़ु हिकु शख़्स जी यादि न रही, पर हिकु अहसासु बणिजी वियो। ॻाढ़ा गुलाब, दिलि जी शिकिल जा कार्ड, तोहफ़ा ऐं मिठाइयूं सभु मोहबत जे इज़हार जा निशान बणिजी विया। माण्हू हिन ॾींहुं पंहिंजनि महबूबनि, दोस्तनि ऐं ख़ानदान सां मोहबत जो इज़हार कनि था, छाकाणि त मोहबत सिर्फ़ु रोमानवी न पर इंसानियत जी सभ खां वॾी ताक़त आहे। हिन ॾींहुं जॾहिं सिजु लहणु लॻे थो, शहरनि में बतियूं रोशन थियनि थियूं, त माण्हू पंहिंजनि प्यारनि खे यादि कनि था, छो त मोहबत ई उहा शइ आहे जेका वक़्तु, सरहदूं ऐं ज़बानुनि खे मात ॾिए थी ऐं इंसाननि खे इंसाननि सां जोड़े थी।